कंडियारो तालुके में बेले खाते जी ज़मीननि तां अदालती हुकुमनि ते कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन जी तयारियूं बेले खाते जे अमलदारनि पारां नोटिस ॾियण सां गॾु लाउड स्पीकरनि ते पिणु ऐलान कयो वियो। इन सिलसिले में डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर आबिद हुसैन रिंद जी अॻवानी में कंडियारो तालुके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते नोटिस जारी। बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म करण ते तंबीह कई वई, जिते त लाउड स्पीकरनि ते ऐलान पिणु कराया विया। DFO आबिद हुसैन रिंद चयो त अदालती हुकुमनि ते बेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ मोहब्बत देरो, कच्चो कमाल देरो, भंवरो पको समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि। लाउड स्पीकरनि ते पिणु ऐलान कयो वियो त तालुके जे बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़ कब्ज़ा ख़त्म कनि, बेले जी ज़मीन ते फसल न पोखनि। हुन चयो त बेले जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे पोखियल फसल वाटर कोर्स, ट्यूबवेल वग़ैरह मशीनरी जी मदद सां ख़त्म करे सरकारी तहवील में वठी कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।